शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 20/5/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार बाबा आया आहिनि तव्हां ॿारनि खे अविनाशी कमाई कराइण। हाणे तव्हां ज्ञान रत्ननि जी जेतिरी कमाई करणु चाहियो उहो करे सघंदा आहियो। आसरी संस्कारनि खे बदिली करे दैवी संस्कार ठाहिण लाइ कहिड़ी विशेष पुरुषार्थ खपे। उत्तरा संस्कारनि खे बदिलण लाइ जेतिरो थी सघे देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ करो। देह अभिमान में अचण सां ई आसरी संस्कार ठहींदा आहिनि। बाबा आसरी संस्कारनि खे दैवी संस्कार ठाहिण लाइ आया आहिनि। पुरुषार्थ करो। पहिरियों मां देही आत्मा आहियां, पुठियां इहा शरीर आहे। गीता तूं राति गवाई सुम्ही करे। ओम शांति। इहे गीत ॿारनि ॾाढो बार ॿुधियो। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सावधानी ॾींदा आहिनि कि इहो समय खोइण जो न आहे। इहो समय ॾाढी भारी कमाई करण जो आहे। कमाई कराइण लाइ ई बाबा आया आहिनि। कमाई बि अथाह आहे। जंहिंखे जेतिरो कमाई करणी आहे ओतिरी करे सघंदो आहे। हीअ अविनाशी ज्ञान रत्न सां झोली भरण जी कमाई आहे। बुद्धि रूपी झोली इहा भविष्य जे लाइ आहे। उहा भक्ति ऐं इहा ज्ञान। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि भक्ति तॾहिं शुरू थींदी आहे जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे। पोइ ज्ञान तॾहिं शुरू थींदो आहे जॾहिं बाप अची करे राम राज्य स्थापना कंदा आहिनि। ज्ञान आहे ई नई दुनिया जे लाइ, भक्ति आहे पुरानी दुनिया जे लाइ। हाणे बाबा चवंदा आहिनि पहिरियों त पंहिंजे खे देही आत्मा सम्झो। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे असां पहिरियों आत्मा आहियूं, पुठियां ई शरीर। परंतु ड्रामा प्लान अनुसार मनुष्य सभु रॉन्ग थी विया आहिनि। इन करे उल्टो सम्झी वठंदा आहिनि कि पहिरियों असां देह आहियूं पोइ देही। बाबा चवंदा बि आहिनि इहे त विनाशी आहे देह, त पहिरियों आत्मा पोइ शरीर। इन खे तव्हां वठंदा ऐं छॾंदा आहियो। संस्कार आत्मा में रहंदा आहिनि। देह अभिमान में अचण सां संस्कार आसरी ठही वेंदा आहिनि। पोइ आसरी संस्कारनि खे देवी ठाहिण लाइ बाबा खे अचिणो पवंदो आहे। हीअ सॼी रचना हुन हिकु रचता बाप जी आहे। उन्हनि खे सभु फादर चवंदा आहिनि। जीअं लौकिक बाप खे बि फादर चवंदा आहिनि न। बाबा मम्मा इहे ॿई अक्षर ॾाढा मिठा आहिनि। रचता त बाप खे ई चवंदासीं। उहो पहिरियों माउ खे एडॉप्ट कंदा आहिनि, पोइ रचना रचंदा आहिनि। बेहद जो बाप बि चवंदा आहिनि कि मां अची करे इन्हनि में प्रवेश कंदो आहे। पहिरियों माउ खे एडॉप्ट कंदा न शिव बाबा ब्रह्मा माउ खे, पोइ रचना रचंदा। बेहद जो बाप बि चवंदा आहिनि कि मां इन्हनि में अची करे प्रवेश कंदो आहे। इन्हनि जो नाम बालो आहे। चवंदा बि आहिनि भागीरथ। मनुष्यनि खे बि मनुष्य जो ई चित्र ॾेखारींदा आहिनि, कोई बैल आदि जो न ॾेखारींदा आहिनि। भागीरथ मनुष्यनि जो तन आहे न। भागीरथ मनुष्य जो तन आहे। बाबा ई अची करे ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। तव्हां हमेशह चओ असां बाप दादा वटि वेंदा आहियूं। सिर्फ़ु बाप चइण त उहो निराकार थी वियो न। निराकार बाप वटि त सभु अची सघंदा आहिनि। तॾहिं अची सघंदा आहिनि जॾहिं शरीर छॾे। ईअं त कोई बि वञी न सघंदो आहे। इहा नॉलेज बाबा ई ॾींदा आहिनि। इहा नॉलेज आहे ई बाप वटि। अविनाशी ज्ञान रत्ननि जो खज़ानो आहे न। बाबा आहे ज्ञान रत्ननि जो सागर, है न। बाबा आहे ज्ञान रत्ननि जो सागर। त हमेशह चओ असां बाप दादा वटि वञूं था, न त बाबा वटि चईंदासीं त निराकार सम्झंदा। बाप दादा मतिलबु निराकार सां साकार में मिलण था वञूं। अविनाशी ज्ञान रत्ननि जो खज़ानो वठण था वञूं।
हिते पाणी जी ॻाल्हि न आहे, ज्ञान रत्ननि जो भंडारो आहे, उन्हनि में नॉलेज आहे। नॉलेज पाणी खे ई चइबो आहे न। जीअं मनुष्यनि खे बैरिस्टर, डॉक्टरी आदि जी नॉलेज हूंदी आहे, इहे बि नॉलेज आहे। हिन नॉलेज जे लाइ ई ऋषि मुनि आदि सभु चईंदा हुया कि रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जी नॉलेज असां न ॼाणंदा आहियूं। उहो त हिकु रचता ई ॼाणे, झाड़ जो बीज रूप बि उहो ई आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत नॉलेज सभु उन्हनि में आहे। उहा जॾहिं अचे तॾहिं सुञाणे। हाणे तव्हांखे नॉलेज मिली आहे त हिन नॉलेज सां देवता ठहींदा आहियो। नॉलेज पाए करे पोइ प्रारब्ध पाईंदा आहियो। हुते पोइ हिन नॉलेज जी दरकार न रहंदी आहे। ईअं न कि देवताउनि में ज्ञान न आहे त अज्ञानी आहिनि, न, उहो त आहिनि। उहो त हिन नॉलेज सां पद प्राप्त कंदा आहिनि। बाप खे पुकारंदा ई आहिनि, बाबा अचो असां पदत खां पावन कीअं ठहूं। उन जे लाइ रास्तो अथवा नॉलेज ॿुधायो। श्री ॼाणंदा आहियो, हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मायूं शांती धाम खां आयूं आहियूं। उते आत्मायूं शांति रहंदियूं आहिनि, हिते अची करे पाठ वॼाईंदियूं आहिनि। हीअ पुराणी दुनिया आहे ज़रूरु। नई दुनिया हुई, उहो कॾहिं हुई नई दुनिया? केरु राज्य कंदो हुयो, इहे कोई न ॼाणंदो आहे। तव्हां हाणे बाप द्वारा ॼाणियो आहे कि नई दुनिया कीअं हूंदी, कीअं हुते राज्य कंदासीं। बाबा आहिनि ई ज्ञान जो सागर, सदगति दाता। उन्हनि खे ई पुकारंदा आहिनि कि बाबा अची करे असांजा दुख हरू, सुख ॾियो। तव्हां हाणे बाप द्वारा ॼाणियो आहे, बाबा आहिनि ई ज्ञान जो सागर, सदगति दाता। बाबा सिंधु ज्ञान जो सागर, सदगति दाता। उन्हनि खे पुकारंदा आहिनि कि अची करे बाबा असांजा दुख हरू। बाबा खे सॾु कंदा आहिनि, असांखे सुख शांती ॾियो। आत्मा ॼाणंदी आहे परंतु तमो प्रधान थी वई आहे, इन करे वरी खां बाप अची करे परिचय ॾींदा आहिनि। मनुष्य न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। आत्मा खे ज्ञान ई न आहे जो आत्म अभिमानी ठहे। आत्मा खे ज्ञान ई न आहे जो आत्म अभिमानी ठहे। अॻियां तव्हां बि न ॼाणंदा आहियो, हाणे ज्ञान मिलियो आहे त सम्झंदा आहियो। बराबरि सूरत मनुष्य जी हुई ऐं सीरत बंदर जहिड़ी। हाणे बाबा नॉलेज ॾींदई त असां बि नॉलेजफुल ठही विया आहियूं। न, पहिरियों असांखे बि बाबा जो परिचय न हुयो, तमो प्रधान थी वियासीं न। मनुष्य न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदो। आत्मा खे ॼाणे ई न त हुनखे परमात्मा अभिमानी कीअं चईंदसि। हाणे तव्हां ई ॼाणंदा, अॻियां तव्हां बि न ॼाणंदा आहियो। हाणे ज्ञान मिलियो आहे त सम्झायो बराबरि असांजी सूरत मनुष्य जहिड़ी हुई, सीरत बंदर जहिड़ी। हाणे बाबा नॉलेज ॾिनी अथई त असां बि नॉलेजफुल ठहिया आहियूं। रचता ऐं रचना जो ज्ञान मिलियो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त केतिरो नशो रहणो खपे। बाबा आहे ज्ञान जो सागर, उन्हनि में बेहद जो ज्ञान आहे। तव्हां कंहिं वटि बि वञो, सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान त छा, परंतु असां आत्मायूं छा चीज़ आहियूं उहो बि न ॼाणंदा आहिनि। बाबा खे यादि बि कंदा आहिनि, बाप खे यादि बि कंदा आहिनि। दुख करता सुख करता, पोइ बि ईश्वर सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ड्रामा अनुसार उन्हनि जो बि कोई दोष न आहे। माया बिल्कुलु तुच्छ बुद्धि ठाहे ॾींदी आहे। कीड़नि खे पोइ गंद में ई सुख बासंदो आहे। बाबा ईंदा आहिनि गंद सां कढणु। मनुष्य दलदल में फसियल आहिनि, ज्ञान जो पतो ई न आहे त छा करनि। दुबनि में फसी आहिनि, पोइ उन्हनि खे कढण ई मुश्किल थी वेंदो आहे न। कढी करे उन्हनि खे कढी करे अधु पोणो ताईं वठी ईंदा आहियूं, पोइ हथु छॾे वरी किरी पवंदा आहिनि। कई ॿार ॿियनि खे ज्ञान ॾींदे ॾींदे स्वयं ई माया जे
स्वयं ई माया जे चक्कर में थप्पड़ खाई वठंदा आहिनि। शिव जी बाबा जी डायरेक्शन जे विरुद्ध कार्य कंदा आहिनि, ॿियनि खे कढण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं ख़ुदि किरी पवंदा आहिनि। पोइ उन्हनि खे कढण में केतिरी महिनत थी वेंदी आहे। शिव जी माया सां हार खाई वठंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो पाप ई अंदरि खाईंदो आहे, उन्हनि खे पंहिंजो पाप ई अंदरि खाईंदो रहंदो है न। त उहो ॿियनि खे छा ॿुधाए सघंदा। हिते माया जी लड़ाई आहे। हाणे तव्हां युद्ध जे मैदान ते आहियो, उहो आहे बाहुबल सां लड़ण वारो हिंसक युद्ध सेनायूं। तव्हां आहियो अहिंसक सेनायूं। तव्हां राज्य वठंदा आहियो अहिंसा सां। हिंसा बि ॿ प्रकार जी थींदी आहे न, हिकु काम कटारी हलाइणु, ॿियो हिंसा आहे कंहिंखे मारणु पीटणु। हाणे तव्हां डबल अहिंसक ठहींदा आहियो। ये ज्ञान बल जी लड़ाई कोई न ॼाणंदो आहे। अहिंसा कंहिंखे चइबो आहे इहे कोई न ॼाणंदो आहे। भक्ति मार्ग जी सामग्री केतिरी भारी आहे। ॻाईंदा बि आहिनि पतित पावन अचो भक्ति मार्ग में, परंतु मां कीअं अची करे पावन ठाहींदो आहे इहे कोई न ॼाणंदो आहे। हाणे असां ॼाणियो आहे न बाबा कीअं अची करे असांखे पावन ठाहींदा आहिनि। भक्ति मार्ग जी सामग्री ॾाढी भारी आहे। गीता में भी भूल करे श्रीतन जो मनुष्य खे ई भगवान ठाहे करे श्रीतन। शास्त्र मनुष्य में ई मनुष्य नहीं ठाहिया आहिनि न, मनुष्य ई पढ़ंदा आहिनि। देवताउनि खे त शास्त्र पढ़ण जी दरकार ई न आहे। हुते कोई शास्त्र हूंदो न आहे। ज्ञान भक्ति पोइ आहे वैराग्य, कंहिंजो भक्ति जो वैराग्य। पुराणी दुनिया सां वैराग्य। पुराणी दुनिया सां वैराग्य। पुराणे शरीर जो वैराग्य। बाबा चईंदा आहिनि हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो उहा न रहंदो। हिन सॼी छीछी दुनिया सां वैराग्य अचणो खपे। हिन सॼी छीछी दुनिया सां वैराग्य अचणो खपे। पुराणे शरीर जो वैराग्य। बाक़ी नई दुनिया जो तव्हां दिव्य दृष्टि सां साक्षात्कार कंदव। तव्हां पढ़ंदा ई आहियो नई दुनिया जे लाइ। हीअ पढ़ाई कोई हिन जन्म जे लाइ न आहे। ॿियनि जी बि पढ़ाई आहे। ॿिया जो बि पढ़ायूं आहिनि उहो थींदियूं आहिनि हुन समय हुन जन्म जे लाइ। ये पढ़ाई असां भविष्य जे लाइ पढ़ूं था, मतिलबु हिन पढ़ाई सां प्रारब्ध असांखे भविष्य में मिलंदी, हिन जन्म में बि मिलंदी आहे। ऐं जेकी दुनियावी पढ़ाई हूंदी आहे उहो त हुन समय हुन जन्म जे लाइ ई मिलंदो आहे न। जॾहिं हाणे त संगम आहे, इन करे तव्हां जो पढ़ंदा आहियो उन्हनि जी प्रारब्ध तव्हांखे नई दुनिया में मिलंदी आहे। बेहद जे बाप सां केतिरी वॾी प्रारब्ध असांखे मिलंदी आहे। बेहद जे बाप सां सुख जी प्राप्ति थींदी आहे। त ॿारनि खे पूरो पुरुषार्थ करे श्रीमत ते हलणो खपे। बाबा आहे श्रेष्ठ ते श्रेष्ठ, उन्हनि सां तव्हां श्रेष्ठ ठहींदा आहियो। उहा त सदैव ई श्रेष्ठ आहिनि न। बाबा चवंदा कि मां त सदैव ई श्रेष्ठ आहियां। तव्हांखे श्रेष्ठ ठाहींदो आहे। 84 जन्म वठंदे पोइ तव्हां भ्रष्ट ठही वेंदा आहियो। बाप चईंदा आहिनि मां त जन्मांतर न ईंदो आहे, मां हाणे भाग्यशाली रथ में ई प्रवेश कंदो आहे। जंहिंखे तव्हां ॿारनि पहचानियो आहे। तव्हांजो हाणे छोटो नंढो झाड़ आहे। झाड़ खे तूफ़ान बि लॻंदा आहिनि, पता किरी पवंदा आहिनि, ॾेर फूल लॻंदा आहिनि, पोइ तूफ़ान लॻण सां किरी पवंदा आहिनि। कोई सुठी रीति फल लॻी वेंदा आहिनि, पोइ बि माया जे तूफ़ान सां किरी पवंदा आहिनि। कंहिंखे सुठी रीति फूल लॻंदा आहिनि, पता बि ईंदा आहिनि, फूल बि लॻंदा आहिनि,
पोइ माया जो तूफ़ान सां किरी पईंदा आहिनि। माया जो तूफ़ान ॾाढो तेज़ आहे। उन समय बाहुबल, इन समय योग बल अथवा यादि बल। तव्हां यादि अक्षर पको करे वठो। उहे माण्हू योग अक्षर चईंदा रहंदा आहिनि। तव्हांजी आहे यादि, हलंदे फिरदे बाप जी खे यादि कंदा आहियो। इन खे योग न चईंदासीं। योग अक्षर सन्यासियुनि जो नामी गिरामी आहे। अनेक प्रकार जा योग सेखारींदा आहिनि। बाबा केतिरो सहज बतलाईंदा आहिनि। उठंदे वेंदे हलंदे फिरदे बाप खे यादि करो। तव्हां अधु कलाक जे आशिक़ आहियो, मूंखे यादि कंदा आहियो। हाणे मां आयो आहियां। आत्मा खे कोई बि न ॼाणंदा आहिनि। इन करे बाप अची करे रियलाइज़ कराईंदा आहिनि। आत्मा खे कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा चवनि था कि हाणे योग बल सां असां माया जे सभु तूफ़ाननि ते विजय पाईंदा आहियूं। मां आयो आहियां। आत्माउनि खे कोई बि न ॼाणंदा आहिनि। इन करे बाप अची करे असांखे सोल रियलाइज़ेशन कराईंदा आहिनि कि असां आत्मा आहियूं। इहे सम्झण जी ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि। आत्मा अति सूक्ष्म ऐं अविनाशी आहे। न आत्मा विनाश थियण वारी आहे, न उनजो पार्ट विनाश थियण वारो। शरीर विनाश थींदो आहे, दुनिया विनाश थींदी, लेकिन न आत्मा न उनजो पार्ट। बाबा चईंदा आहिनि ये ॻाल्हियूं मोटी बुद्धि वारी मुश्किल सम्झी वेंदा आहिनि। शास्त्रनि में बि इहे ॻाल्हियूं न आहिनि। तव्हां ॿारनि खे बाप खे यादि करण जी ॾाढी महिनत करणी पवंदी। ज्ञान त सहज आहे, बाक़ी विनाश काले बाप सां प्रीत बुद्धि। विपरीत बुद्धि ये यादि जे लाइ चइबो आहे। यादि सुठी आहे त प्रीत बुद्धि। प्रीत बि अव्यभिचारी खपे। पंहिंजे सां पुछणो आहे असां बाबा खे केतिरो यादि कंदा आहियूं। इहो बि सम्झणो आहे न। बाबा चईंदा आहिनि प्रीत बि अव्यभिचारी खपे, मतिलबु हिकु सां ई प्रीत। पाण खां पुछणो आहे असां बाबा खे केतिरो यादि कंदा आहियूं। इहे बि सम्झंदा आहियो न। बाबा सां प्रीत रखंदे जॾहिं कर्मातीत अवस्था थींदी तॾहिं शरीर छुटिजी वेंदो, लड़ाई लॻंदी। जेतिरो बाप सां प्रीत हूंदी त सतो प्रधान ठही वेंदा। इम्तिहान त हिकु ई समय थींदो, जॾहिं पूरो समय ईंदो, सभिनि जी प्रीत बुद्धि थी वेंदी। हुन समय पोइ विनाश थी वेंदो। जॾहिं सभिनि जी प्रीत बुद्धि थी वेंदी, हुन समय विनाश थी वेंदो। मतिलबु सभु आत्मायूं इहे मञी वठंदियूं कि असां सभु आत्मायूं आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं। ये मञी वठंदियूं। उन खां पोइ विनाश शुरू थींदो। मतिलबु कि सभिनि खे पैगाम मिली वेंदो, पोइ विनाश शुरू थींदो। जेतिरो बाप सां प्रीत हूंदी त तमो प्रधानता जे नशे में हुजण सां जेतिरो अगरि असांखे परमात्मा जो चित्र रखिणो पए त बाबा चवनि था जॾहिं समय पूरो थींदो, सभिनि जी प्रीत बुद्धि थी वेंदी, हुन समय विनाश थींदो। जेसि ताईं झगड़ा आदि लॻंदा रहंदा आहिनि। विनाश विलायत वारनि बि सम्झंदा आहिनि कि हाणे मौत साम्हूं आहे, पर हिते ईंदा न आहिनि पंहिंजे देश में।
कहते चवनि था की असांजो मोक्ष ठीकु आहे। बाबा चईंदा आहिनि कई माण्हू चईंदा आहिनि असांखे त मोक्ष ई खपे, जेसि ताईं झगड़ा आदि लॻंदा रहंदा, मतिलबु जॾहिं सभिनि खे पैगाम मिली वेंदो तॾहिं हलंदासीं। जेसि ताईं ईअं नंढी नंढी लड़ायूं थींदी रहंदियूं। विलायत वारा बि सम्झाइनि, हाणे मौत साम्हूं बीठो आहे, कोई असांखे प्रेरणा ॾींदो आहे जो असां बॉम्ब्स ठाहींदा आहियूं, परंतु करे छा सघंदा आहियूं। ड्रामा में नूंदा पंहिंजी साइंस बल सां पंहिंजी कुल जो मौत लाहींदा आहिनि। ॿार चईंदा आहिनि पुराणी दुनिया में वठी हलो त शरीरनि खे थोड़ी वठी हलंदासीं। बाप कालनि जो काल आहे, इहे ॻाल्हियूं कोई न ॼाणंदा आहिनि। बाप त सभिनि जी आत्माउनि खे बाबा मथे वठी वेंदा न बाबा सभिनि जी आत्माउनि खे वठी वेंदा आहिनि। शरीर त हिते ई रहिजी वेंदो। अॼु त सोचो भई हाणे पेर वॾा रखंदा, बाबा चवनि था कि हाणे साइंस बल सां पंहिंजी कुल जो विनाश कंदा आहिनि। ॿार चईंदा आहिनि पावन दुनिया में वठी हलो त शरीर थोड़ी वठी हलंदा। बाबा त कालनि जो काल आहे, इहे ॻाल्हियूं कोई न ॼाणंदो आहे। घायल बि आहे न, मिरुआ मौत मलुक जो शिकार। उहो चईंदा आहिनि विनाश बंदि थिए शांती थिए। अरे विनाश बग़ैर सुख शांती कीअं थी वेंदी। हिन करे चकर ते ज़रूरु सम्झाइणो आहे। हाणे स्वर्ग जा गेट खुलनि था। बाबा चए थी हिन समय बि हिकु पुस्तक छपवायो, गेटवे टू शांतीधाम सुखधाम। इन जो अर्थ बि न सम्झंदा कि इन जो अर्थ छा आहे न, त असां त सम्झी वठंदासीं न, त असांखे हिन करे उन्हनि खे ॿुधाइणो आहे। गेटवे टू शांतीधाम सुखधाम आहे ॾाढो सहज, परंतु कोटनि में कोई मुश्किल सम्झो आहे। तव्हांखे प्रदर्शनी आदि में कॾहिं दिलि शिकस्त न थियणो आहे। प्रजा त ठहींदी आहे न, मंज़िल ॾाढी वॾी आहे न, प्रजा त ठहींदी वेंदी आहे न। त कोई अचे न अचे, तव्हां कंहिंखे थोरो बि ॾिनो ज्ञान ॿुधियो, हा चयो त चलो प्रजा त ठही वई। मंज़िल ॾाढी वॾी आहे, महिनत लॻंदी आहे। महिनत आहे यादि जी, उन में ॾाढी फेल थी वेंदा आहिनि। यादि बि अव्यभिचारी खपे। माया घड़ी बुलाए ॾींदी आहे। महिनत बग़ैर थोड़ी कोई विश्व जो मालिक ठही वेंदो। पूरो पुरुषार्थ करणो खपे। असां सुखधाम जा मालिक हुयासीं। अनेक बार चक्कर लॻायो, अनेक बार असां सुखधाम जा मालिक ठहिया आहियूं न। अनेक बार असां चक्कर लॻायो न। हाणे बाप खे यादि करिणो आहे। माया ॾाढा विघ्न विझंदी आहे। बाबा वटि सर्विस जा समाचार वेंदा आहिनि। अॼु विद्युत मंडली खे सम्झायो, अॼु ईअं कयो। ड्रामा अनुसार माताउनि जो नाम बालो थियणो ई आहे। तव्हां ॿारनि खे इहो ख़्यालु रखिणो आहे कि माताउनि खे अॻियां रखिणो आहे। तव्हां माण्हुनि खे ख़्यालु रखिणो आहे कि माताउनि खे अॻियां रखिणो। इहा आहे चैतन्य दिलवाड़ा मंदिर। ज्ञान रूपी कलश बाबा चवनि था कि हाणे ॿार त ॿुधाईंदा आहिनि ईअं कि बाबा ईअं सर्विस कई, त बाबा चईंदा आहिनि ठीकु आहे, लेकिन माताउनि खे अॻियां रखो। इहे चैतन्य दिलवालो मंदिर आहे। तव्हां चैतन्य में ठही वेंदव, पोइ तव्हां राज्य कंदव। असां हाणे चैतन्य में ठहूं था, पोइ असां राज्य कंदासीं। भक्ति मार्ग जा मंदिर आदि रहंदा ई न।
भक्ति मार्ग जा मंदिर आदि रहंदा ई न। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। हिकु बाप सां व्यभिचारी प्रीत रखते रखते कर्मातीत अवस्था ते पहुचणो आहे। हिन पुराणी देह पुराणी दुनिया सां बेहद जो वैराग्य। ॿियो आहे कोई बि कर्तव्य बाप जे डायरेक्शन जे विरुद्ध न करिणो आहे। युद्ध जे मैदान में कॾहिं बि हार न खाइणी। डबल अहिंसक ठहिणो आहे। वरदाना शुभ भावना सां सेवा करण वारा बाप समान अपकारियुनि ते बि उपकार करो। जीअं बाबा अपकारी ते उपकार कंदा आहिनि, ईअं तव्हांजी साम्हूं कहिड़ी बि आत्मा अचे लेकिन पंहिंजे रहम जी वृत्ति शुभ भावना सां पंहिंजे रहम जी वृत्ति शुभ भावना सां तव्हांजे साम्हूं कहिड़ी बि आत्मा हुजे लेकिन पंहिंजी रहम जी दृष्टि रहम जी वृत्ति शुभ भावना सां उनखे परिवर्तन करे छॾियो। ये सच्ची सेवा आहे। असां वेही सोचूं फलानो अहिड़ो आहे ॿियो नेगेटिव वीचार आहे, ॿियो डपु लॻे अरे इहे छो आयो आहे इहे छो। असां चऊं सभु सुठा आहिनि। जीअं साइंस वारा रेती में भी खेती पैदा कर ॾिने आहिनि, साइलेंस जी शक्ति सां रहमदिल ठही अपकारनि ते भी उपकार करे धरनी खे परिवर्तन करो। अपकारनि ते भी उपकार कर धरनी के परिवर्तन करो। धरनी के परिवर्तन करो। स्व परिवर्तन सां शुभ भावना सां कहिड़ी बि आत्मा परिवर्तन थी वेंदी। इन करे शुभ भावना सफलता अवश्य प्राप्त कराईंदी आहे। तव्हां बस ॿियो कुझु बि न करो, बस जॾहिं बि जो बि आत्मा तव्हांजे साम्हूं अचे उन संकल्प अचे बस ये शुद्ध आत्मा आहे, बस ये सुठी आत्मा है, बस ॿियो कुझु संकल्प ई न करिणो आहे। ये बाबा जो सुठो ॿार आहे। ये भी शुभ भावना रखी न, शुभ संकल्प कयो न उन्हनि जे प्रति। स्लोगन आहे ज्ञान जो सिमरन करण ही सदा हर्षित रहण जो आधार आहे। ज्ञान जो सिमरन करण ही सदा हर्षित रहण जो आधार आहे। अव्यक्त इशारो। रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। तव्हां ब्रह्मण जी रूहानी पर्सनैलिटी सॼे कल्प में कंहिंजी बि न आहे। ईश्वर जी तव्हां सभिनि जी पर्सनैलिटी ठाहिण वारो ऊची ते ऊचो स्वयं बाबा आहे। तव्हांजी सभिनि खां वॾे ते वॾी पर्सनैलिटी आहे। स्वप्न व संकल्प में बि संपूर्ण प्योर। असांखे कंहिंजे लाइ नेगेटिव वेस्ट डर्टी संकल्प ई न अचणो खपे। स्व परिवर्तन सां शुभ भावना सां कहिड़ी बि आत्मा परिवर्तन थी वेंदी। इन करे शुभ भावना बाबा चई न कि पहिरियों वरदान में बाबा चई स्व परिवर्तन शुभ भावना सां कहिड़ी बि आत्मा खे परिवर्तन करो। हाणे बाबा चवनि था कि तव्हांजी वॾे खां वॾी पर्सनैलिटी आहे प्योरिटी। हिन प्योरिटी जे सां गॾु गॾु चहिरे ऐं चलन में रूहानियत जी बि पर्सनैलिटी हुजे। पंहिंजी हिन पर्सनैलिटी सां सदा स्थित रहो त सेवा स्वतः थी वेंदी। त ॿियो कुझु बि न, तव्हां ख़ुदि जी प्योरिटी जी पर्सनैलिटी में बि रहंदव न। जीअं ब्रह्मा बाबा में पर्सनैलिटी हुई न, है न, त
भले बाबा सां कोई ज्ञान ॿुधे न ॿुधे, लेकिन उन्हनि जे संपर्क में ईंदे हुई माण्हुनि खे उहा रॉयल्टी नज़र ईंदी हुई। ईअं असां में बि उहा रॉयल्टी नज़र अचणी खपे, है न। उहा रॉयल्टी नज़र अचणी खपे। स्वयं व संकल्प में भी संपूर्ण पवित्र। बाबा चवनि था त हाणे असांखे पंहिंजी पर्सनैलिटी खे सदा प्योर रखिणो आहे, तॾहिं इहे बि इन सां बि सेवा थींदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।